चोटियारो थाने जी हद भट्टावाटर जे गोठ मिसरी शहर जे रहवासी पोरियत नौजवान इस्माइल शहर पुट शेर खान शहर साफ़िन अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त भत्तो न ॾियण ते बड़ी पेरी हथियार बंदन सादिक शहर ऐं संदसि साथियनि अली खान अमीन ऐं मीर खान शहर सां गॾिजी मुंहिंजी दुकान ते चढ़ाई करे हथियारनि जे ज़ोर ते मूंखे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं दुकान में पियल 35,000 रुपया फुर करण बाद मोतमार धमकियूं ॾींदा फरार थी विया। जे बाद आऊं दांह खणी चोटियारो थाणे ते वाक़े जी NC दाख़िल कराई। जे बाद चोटियारो पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद रिश्वत ते एवज़ आज़ाद करे छॾियो ऐं 2 ॾींहं गुज़रण बावजूदि चोटियारो पुलिस हथ ते हथ रखी वेठल आहे। ॿिए पासे जवाबदार असांखे सरेआम अगवा करण समेत मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त जवाबदार सादिक शहर ते अॻु में बि सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 30 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि जंहिं मां असांखे जानी तोड़े माली ख़तरो आहे। हिननि SSP सांगड़ शीशन जज सांगड़ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक़म वापसि कराए असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। छा मसलो आहे? तव्हांजो नालो छा आहे? अदा मुंहिंजो नालो मोहम्मद इस्माइल। मुंहिंजो सादिक शहर जेको धाड़ेल आहे, अॻ में नालो 32 केस हुयो त 5 साल सज़ा लॻल आहे। धाड़ेलो माण्हू अॻ में बि कंदो ऐं उहो सादिक शहर साॻियो आयो भत्तो घुरंदो असांखां, असां भत्तो न ॾिनो पिए। वरी बि आयो गुज़िरियल ॾींहुं भत्तो घुरी अची मूं इनकार कयो, मार कुट करे मूंखां 35,000 रोक रक़म उन सां गॾु 3 साथी ॿिया बि हुया। तंहिंजो नालो हिकिड़ो सादिक शहर पहिरियों पाण धाड़ेल, ॿियो अली खान शहर ऐं इहो अमीन शहर ऐं मीर शहर। ऐं असां आयासीं चोटियारो थाणे ते NC दाख़िल कराईसीं। उन खां पोइ ऐसे जो ॿियो माण्हू ॿ खणी आयो, वरी पैसा वठी हुन जा माण्हू छॾे ॾिना अथसि। असांजी कोई मदद नथो पियो करे। वरी मोतबार धमकियूं ॾेई विया, अॻुवाई जूं धमकियूं ॾेई विया। सादिक शहर जे साथी अली खान शहर, अमीन शहर, मीर शहर ऐं इहे वरी असांखे चयो आहे त तव्हांजे पुट खे अगवा कंदुसि, तव्हांजे भाइरनि खे अगवा कंदुसि। SP सांगड़ खे असांजी पीर आई आहे त मोतबार जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ॿधी खणी अची असांजी मदद कनि। शीशन जज खे बि असांजी पीर आई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।